अवां मोहन जे दड़े जूं AI टेक्नोलॉजी ज़रिए तैयार कयल तस्वीरूं ज़रूर सोशल मीडिया ते ॾिठियूं हूंदियूं, जिन खे ठटे जे शहर सूंडरा वासी फनकार रहमतुल्लाह मीरबर ठाहियो हो। इन्हनि तस्वीरुनि बाबति फनकार खे बि ख़बर न हुई त इहे एतिरो तेज़ीअ सां मक़बूल थी वेंदियूं। सोशल मीडिया ते इन्हनि तस्वीरुनि खे भरपूर मोट मिली हुई ऐं हाणे ईअं सम्झो त हिक ॿिए वाहिपेदार तस्वीरुनि खे नए अंदाज़ में पेश कयो आहे। हिननि तस्वीरुनि में मोहन जे दड़े खे वीरानीअ बदिरां सरसब्ज़ ॾेखारण जी कोशिश कई वई आहे, जंहिंमें माण्हू फसल पोखे रहिया आहिनि, शादीअ में शिरकत लाइ ॾांद गाॾियुनि जो इस्तेमालु, दरियाह जा मंज़र, जॾहिं त माण्हुनि खे वापार कंदे बि ॾेखारियो वियो आहे। इन खां पहिरियां तस्वीरुनि में माण्हुनि खे एतिराज़ हो त मोहन जे दड़े खे सरसब्ज़ नाहे ॾेखारियो वियो, जंहिं बाद हाणे सरसब्ज़ मोहन जो दड़ो ॾेखारियो वियो आहे। माण्हुनि जे ज़हन में इहो सवाल ज़रूर हूंदो त इहे ख़याली तस्वीरूं कीअं ठहनि थियूं। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ कंपनियूं AI ज़रिए ख़याली तस्वीरूं ठाहिण जी आछ कनि थियूं, जिन में अव्हां खे टेक्स्ट में लिखी ॿुधाइणो हूंदो आहे त तस्वीर कीअं हुजणु घुरिजे ऐं AI टेक्नोलॉजी अव्हां जी ॾिनल हिदायतुनि मूजिबि तस्वीर ठाहींदी आहे। जेकॾहिं अव्हां बि आज़माइण चाहियो था त अव्हां खे सवलो तरीक़ो ॿुधायूं था। गूगल ते कैनवा टेक्स्ट टू इमेज सर्च करियो ऐं पोइ नई विंडो में कैनवा जी वेबसाइट अची वेंदी। तंहिं बाद टेक्स्ट इमेज इस्तेमालु करण वारे ऑप्शन खे चूंडण बाद हिकु ख़ाली पेज अची वेंदो, जंहिं जे खाॿे पासे अव्हां हिदायतूं ॾेई कंहिं बि ख़याली तस्वीर खे तयारु करे सघो था।